मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। जिते भी मुल्क में सियासतदान पंहिंजो पाण खे सब्र, तहमुल, बुर्दबारी ऐं बर्दाश्त जी अलामतुनि खां गाफ़िल कंदा आहिनि त पोइ उन्हनि जी तरक़ी नामुमकिन हूंदी आहे। हीउ मुल्क तरक़ी छो थो करे? मुआशी बदहाली छो आहे? मुआशी तंगदस्ती छो आहे? वसीलनि जी जेका नाबराबरी जे बुनियादनि ते जेका विरचा उन सॼे समाज खे अपाहज बनाए छॾियो आहे। माण्हुनि खे पेट जे मसइले, बिजली जे मसइले, महांगाई जे मसइले एॾो त इंतिशार पैदा कयो आहे ज़हननि में, एतिरो त माण्हू मुंतशिर थी चुका आहिनि जो उन्हनि जे ज़िंदगी में का बि राहत कोन्हे। सुबुह खां वठी राति ताईं फ़क़ति किचन जे लाइ, पंहिंजे घर जे राशन जे लाइ, बिजली गैस ऐं पाणी जे लाइ ऐं ॿारनि जी तालीम ऐं सिहत जे लाइ, लटनि कपिड़नि जे लाइ परेशान आहिनि। ऐं उन परेशानी हिन समाज खे उन जॻह ते पहुचायो आहे जो असां हींअर हिकिड़े कंहिं मौजूदे जा इंतज़ार करण वारी पोज़ीशन में अची विया आहियूं। मोहतरम साथियों, छा सियासतदान पाण में ठही नथा हली सघनि? 50-50 सालनि जा मनसूबा हूंदा आहिनि। जेको सियासतदान थो चए, अची करे चए थो त अॻियो मनसूबो नाकाम हुयो, उहो माना जेको ख़र्चु थियो छुटो। मां तव्हांखे सुठा मनसूबा ॾींदुसि जेके तव्हांखे बहितरी जे तरफ़ ॾे वठी वेंदा। उहो मनसूबो ई कोन्हे। हिन वक़्तु माफ़ करियो, हिन वक़्तु सियासतदान हिक ॿिए जी चूंडा पट खां बाज़ अचनि ऐं हिक ॿिए खे क़बूल कनि। इहा सियासत जमहूरियत जे परवान चढ़ण में वॾी मदद कंदी। पर जेकॾहिं निगरान वज़ीर खे तव्हां क्रिकेट बोर्ड जो बि चेयरमैन करे छॾियो ऐं हींअर उनखे वज़ीर दाख़िला बनाए छॾियो त पोइ कीअं बहितरी ईंदी? पोइ त तव्हांजी जानिबदारी ज़ाहिर आहे। मुंहिंजो इहो रिक्वेस्ट आहे पाकिस्तान जी सभिनी सियासी क़ुवतुनि खे त पाण में मुनज़िम थियो, मुतहिद थियो त सुभाणे हिन मुल्क में जमहूरियत तरक़ी करे ऐं का बि आमरियत, डिक्टेटरशिप, फ़ौजी बालादस्ती खां मुल्क खे बचाए सघिजे। मां उमीद थो करियां त ईंदड़ वक़्तु जेको आहे पाकिस्तान लाइ बहितर साबित थींदो। महिरबानी साथी।